अस्सलामुअलैकुम। दीन इस्लाम जे अचण खां अॻु सिंध में जुगन खां वठी सनातन धर्म सिंधी माण्हुनि जो मक़बूल धर्म रहियो आहे। सनातन लफ़्ज़ जी माना आहे आगाटो क़दीम, कॾहिं बि न ख़तमु थींदड़। सनातन धर्म ते अॻिते हली हिंदू धर्म उन करे नालो पियो जो अॻे ज़माने में ओलह हिंदुस्तान में 7 दरिया वहंदा हुआ। दरिया खे संस्कृत में सिंधु चयो वेंदो आहे, जंहिं करे उतां जा रहाकू बि सिंधु कोठबा हुआ। आर्या जेके ईरान मां लॾे अची हिन इलाइक़े में आबाद थिया, उहे हुर्फ़ खे हे करे उचारींदा हुआ। उन करे हू हितां जे रहवासियुनि खे सिंधु बदिरां हिंदू सॾण लॻा। हिंदू धर्म में वक़्तु गुज़रण सां ज़ात पात ऐं ऊच नीच जी मतभेद जो एॾो त मुंसी रवाज पइजी वियो जो इंसानी तारीख़ उन तबक़ाती नफ़रत सां भरी पई आहे। उन इंसान कुश बस्तीअ जो बुनियादु 900 क़बल मसीह धारे आर्यन जे हिकु आलम ऐं कानूनदान मनु महाराज जे लिखियलु किताब मनुशाह सूत्र विधो हो, जंहिंमें हिन माण्हुनि जे ज़ातियुनि जी विरछ कई आहे ऐं हर हिकु ज़ात ऐं फ़र्क़ जा फ़र्ज़ ऐं कम बयानु कया आहिनि। मनु जी वर्ण आश्रम वारनि कानूननि जे ओट में ब्राह्मण माॻियनि अवाम खे दोज़क जे ओढ़ा में उछलाए सारण ऐं मारणु शुरू कयो, छाकाणि त मनुअ जे शास्त्र मूजिबि ब्राह्मण ईश्वर जे मुख मां, खत्री ॿाह मां, वेश्य पेट मां ऐं शोदर पेरनि मां पैदा थिया हुआ। मनुअ जा कानून निहायत सख़्तु ऐं नाक़ाबिले बर्दाश्त हुआ। असां हाणे सिंध में ॿुध मत वारे उरूज वारे ज़िक्र खां पोइ उन जे ज़वाल सां गॾु सिरणी कोट जो बि अहवालु कंदासीं। मोहम्मद बिन कासिम सिंध में पैर पाण बाद जेके बि फतुवात कयूं, तिन में हितां जे ब्राह्मणनि जे मुखालिफ़नि ॿुध भिक्षुअनि जो बि अरब लश्कर सां भरपूर साथ रहियो। ख़ासि तौर ते उहे शहर जिन में ॿुधनि जा मंदर ऐं मड़ियूं हुयूं या जिन हंधनि ते ॿुध अक्सरियत में हुआ, उते अरबनि खे कब्ज़े करण में का बि रुकावट कान थी। अहिड़े नमूने सिंध खे फ़तेह कंदो मोहम्मद बिन कासिम जॾहिं ॿुधनि जे मुख्य इबादतगाह ब्राह्मण आबाद हथु कयो त हिन पंहिंजे लश्कर जो रुख़ उत्तर ॾे सिंध जे क़दीम शहर उलहड़ तरफ़ कयो। मोहम्मद बिन कासिम उलहड़ पहुचण ताईं रस्ते में जिन बि शहरनि मां गुज़रियो, मुख़्तलिफ़ तारीख़नि में उन्हनि जी मंज़िलनि जो ॾस पतो त मिले थो, पर अॼु ॾींहं ताईं उन्हनि मां घणनि शहरनि जे जाग्राफ़े बीहक ते बहस जारी आहे। अहिड़े तरह ज़ेर बहस शहर सिरणी कोट जी क़दामत सां गॾु तारीख़ी हवालनि सां उन जे जाग्राफ़े बीहक ॻोल्हण जी हिते कोशिशि कंदासीं। सिंध जे घणनि अवाली शहरनि जी बर्पा थियण ऐं ज़वार जो वास्तो सऊं सिधो सिंधु दरिया सां रहियो आहे। अॼु बि कंहिं क़दीम शहर जो पेरो खणण लाइ असांखे सिंधुअ जे पुराणनि घटनि ऐं घेरनि खे वरणो पवे थो। ख़ासि करे ज़ेरे मौज़ू तारीख़ी माॻु सिरणी कोट जो दरवाज़े खड़काइण लाइ बि पाण खे सिंधुअ जे विसारियल वहिकरनि खे ॾिसणो पवंदो, छो जो अरब दौर में तारीख़ ज़िक्र कयल आहे। शहरनि जो ॾस पतो बि सिंधुअ जा वहिकरा ई ॾींदा। मोहम्मद बिन कासिम जी फ़तेह मिलण वक़्तु सिंध जी जाग्राफ़ियाई ऐं इंतिज़ामी विरासत लाइ चचनामे ते हिकु नज़र ज़रूरी आहे। चचनामे में लिखियलु आहे त राय सारस बिन सास नाले हिकु हिंदू राजा पंहिंजे मुल्क ते 4 हुकुमरान नाइब मुक़ररु कया हुआ। हिक खे ब्राह्मण आबाद ऐं नीरून कोट जे किले खां वठी देबल लोहाणू यानी लाखा ऐं समा एराज़नि वारो इलाइक़ो वेंदे समुंड ताईं इंतिज़ाम हेठि ॾिनई। ॿिए खे सेज़तान जे मर्कज़ शहर में ॿुधिया, जंगान, रोंझान, कोह पाया वेंदे मकरान ताईं समूरा इलाइक़ा हवाले कयईं। टियूं इस्कलंदा ऐं भाटिया जे किले में, जंहिंखे तलवारू ऐं चचपुर बि चवंदा आहिनि, जे आसपास वारा मुल्क देव हेलपुर ताईं वारा इलाइक़ा ॾिना हुआईं। चौथे मुल्तान जे शानदार शहर में रहियाईं, जंहिं सिक, ब्रह्मपुर, करवर, इशार ऐं ताकिया वेंदे कश्मीर जे हद वारा इलाइक़ा पंहिंजी हुकूमत हेठि रखिया ऐं करदान, केकानान ऐं बरहास पंहिंजे हुकुम हेठि रखिया ऐं अरवड़ खे पंहिंजो तख़्तगाह मुक़ररु कयो। चचनामे जे मथियनि सटनि में सिंध जे ॿुध मत जे बादशाही खे 5 सूबनि में विरहायल ॿुधायो वियो आहे, जिन जा अलवर, ब्राह्मण आबाद, सेवण, इस्कलंदा यानी उच ऐं मुल्तान दारुल हुकूमत हुआ। जीअं त मौजूदा वक़्त में सिरणी कोट जे जाग्राफ़े बीहक सेवण सूबे में नज़र अचे थी। सेवण जे भरिसां ज़िक्र कयल ॿुधियुनि ॿियनि जे कुझु मुख्य शहरनि जो जाइज़ो पिणु वठंदासीं। सभ खां पहिरियां असां सिंध जे क़दीम किताब चचनामे जे वरक़ गिरदानी करियूं था। जॾहिं मोहम्मद बिन कासिम ब्राह्मण आबाद जे बंदोबस्त ऐं उभरंदे उलहंदे ॻोठनि ऐं पसगिरदाई जे मामलनि खां फ़ारिग़ थियो, तॾहिं ख़मीस जे ॾींहुं 3 मुहर्रम सन 94 हिजरी मंज़िल पट्टी सावंदीअ जे उन जाइ ते लथो जंहिंखे मनहल चवनि था। उते हिकु फ़रहत अफ़ज़ा ढंढ ऐं सरसब्ज़ चरागाह हो, जंहिंखे ढंढ वकर बहार चवंदा हुआ। उन ढंढ जे किनारे मंज़र कयईं। उन पासे जा सभु माण्हू शमनी ऐं ॿुध वारा वापारी हुआ। उन पासे जा बहिराड़ीअ वारा माण्हू जत हुआ। H.M. एलियट वरी सावंदीअ लाइ रक़म दराज़ आहे त मोहम्मद बिन कासिम ब्राह्मण आबाद वारे इलाइक़े जे इंतिज़ामी कारोबार खां वांदो थी उन उलहंदे जुए जो चङी रीति बंदोबस्तु करे अंगारे ॾींहुं 3 मुहर्रम 94 हिजरी अक्टूबर 712 ईस्वी ते अॻिते रवानो थियो ऐं वधंदो सावंदीअ वारे इलाइक़े जे मिनायल वारे थाक वटि अची मंज़िल कयईं, जिन मां हिक खे ढंढ ऐं ॿिए खे करबा यानी वकरबा चचनामू पे सॼाऊं
हिन ढंढ जे किनारे ते अची मंज़िल कई। हितां जा रहवासी ॿुध धर्म जा पोइलॻ हुआ, जिन सभिनी अची मोहम्मद बिन क़ासिम जे आॾो आण मञी जे हजाज जे फरमान मूजिबि सभिनी खे अमान ॾेई चयो त अव्हां पंहिंजे वतन में ख़ुशि आहियो ऐं आसूदा रहो ऐं पंहिंजे ढल मुक़ररु वक़्त ते अदा कंदा रहो। पोइ मथनि ढल मुक़ररु कई वई, हर हिकु क़बीले जे लठ सरदार मुक़ररु कयईं। अहिड़ीअ रीति बवादो शमनी ऐं ॿुध यमनी भमन डोल संदन 2 सरदार थिया। हिन इलाइक़े जी पुखी राई जतन जे हथ में हुई। उहे बि अची मोहम्मद बिन क़ासिम जे आड़ो पेश पिया, जंहिंखे अमान ॾेई जॾहिं सभु मामला ठीकु थी विया, अहिड़ो अहिवाल हजाज बिन यूसुफ ॾांहुं लिखियो वियो। तारीख़ जे उन्हनि सटनि में सेवण सूबे जे 3 हंधनि जो ज़िक्र कयो वियो आहे, जिन मागनि ते अरब लश्कर मंज़िल कई हुई। सावंदी, मनहल, ढंढ वगरबा उन्हनि थाकनि जा रहवासी ॿुध मत जा पुॼारी हुआ। उन्हनि शेरनि मोहम्मद बिन क़ासिम जी फ़ौज सां को बि मुहाड़ो कोन टकायो। साॻिए वक़्तु हितां जा माण्हू वणिज वापारु कंदा हुआ। हिन ज़रखेज़ इलाइक़े जी ज़राअत मशहूरु हुई। हिन जी ॿेराड़ीअ में जत रहंदा हुआ। मथे हवालनि मां मालूम थियो त ब्राह्मण आबाद खां पोइ फातिह सिंध अरवड़ खां कोच कयो। उन वाट ते 3 मागनि जो ज़िक्र मिले थो, सावंदी, मिनहल ऐं वकर बहार। असांखे चचनामे में मोहम्मद बिन क़ासिम जे हमले वक़्तु ज़िक्र कयल काफ़ी शेरनि जा कुझु न कुझु एञाण मिलनि था, जीअं देबल, ब्राह्मण आबाद, झम, रावड़, दहलील, अरवड़ वग़ैरह। पर असांखे सावंदीअ वटि को बि अहिड़ो आसार या फटोड़ो नथो मिले। उन जी बनस्बत असांखे सिरणीअ वटि हिकु आलिशान स्टूपा मिले थो। चचनामे में ज़िक्र कयल घणनि शेरनि जी चौफेर हिफ़ाज़ती दीवार ॾिनल आहे, जीअं ब्राह्मण आबाद, अरवड़, दहलील, झम वग़ैरह कोटनि में क़ैद हुआ। पर सावंदीअ जे चौगिर्द कंहिं बि अहिड़ी हिफ़ाज़ती कोट जा आसार न आहिनि। उन जे मुक़ाबले में सिरणी अॼु बि हिकु मज़बूत कोट सां घिरियल आहे। चयो वञे थो त अरब लश्कर सावंदीअ भरिसां मिनहल वटि अची मंज़िल कई। अॼु बि मोरे शहर वेझो मिनहड़ो शहर आबाद आहे, जेको माहिरनि जी राय मुताबिक़ इहो साॻियो मिनहल आहे। मौजूदा राज नक्शन ब्राह्मण आबाद खां अरवड़ तरफ़ वेंदे रस्ते में पहिरियां सावड़ी अचे थो। उन बाद उन जे उत्तर ओलह में 9 किलोमीटरनि ते मनहूर आहे। चयो वञे थो त मोहम्मद बिन क़ासिम पहिरियां मिनहल यानी मनहवर वटि मंज़िल करे उन बाद सावंदीअ ॾे काह कई। सिरणी कोट ज़िले नौशहर फ़िरोज़ तेलके मोरे में वाक़िअ आहे। हीअ यूनियन काउंसिल मिनाही जे सर्वे नंबर 444 में पोयां पसां खणी रहियो आहे। हिन कोट जा आसार सिद्धू जा शहर वटां क़ौमी शाहरा खां नवां जतोई वेंदड़ रोड ते 4 किलोमीटरनि जे डूटी शाख ऐं नथर शाख जे भिक ते वाज़िह नज़र अचनि था। सिरणी कोट जे लॻभॻि मोबीअ जा ॻोठ खां सवाइ ओभर में कलोड़ा ऐं ॾखण ओलह में बुरुड़ा ॻोठ आबाद आहे। तर जे वॾे ॻोठ कादिर बख़्श बुरुड़े जा घर बि हिन जे भरिसां ई आहिनि। हिन जी अॾावत कुझु हीअं थी आहे त हिन मुस्ततिल कोट जी उत्तर ऐं ॾखण बाएं ढेग में वॾी ऐं ओभर ऐं ओलह बानी नंढी आहे। हीअ कोट मौजूदा वक़्त बि सॼे इलाइक़े में हिकु मथां दड़े ते कर खयों बीठो आहे। इहो पोठो पोखीअ लाइक़ु ज़मीन खां ॾाके बि ॾाके मथे चढ़े थो। उन करे उन पोठे जा 4 तबक़ा जा ॾाका ठहियल आहिनि। हर हिकु ॾाको 4 फुट बुलंद हुअण करे इहो तारीख़ी कोट आसपास जे ज़मीन सतह खां 15 फुट बुलंदी ते 7 एकड़नि में फैलियल आहे। आख़िर सिरणी कोट ते नालो कीअं पियो? इन कोट ते सिरणी नाले पवण जे पोइ हिकु मुक़ामी रवायत आहे त सिरणी हिकु सुहिणी औरत हुई, जंहिंजो इश्क उन वक़्त जे बादशाह सां थियो। जीअं त हीअ कोट मथां ते आहे। सिंधीअ में सिर जी माना मथाऊं ऐं मुख थी सघे थो। सिर मां सिरणी कोट मथाऊं कोट बि थियो हुजे। संस्कृत में शरण लफ़्ज़ जी माना पनाह बि आहे, जंहिंमां लफ़्ज़ निकितो आहे शरण या शरण, जंहिंजो मतिलबु थियो ओट, हिफ़ाज़त, बचाव। अहिड़ी तरह सिरण कोट सिरणी कोट जी माना थी हिफ़ाज़त वारो कोट। साॻिए वक़्तु सिरण जी हिकु ॿी माना पनाह जी जाइ, दारुल अमान बि आहे। अमूमन असां वटि सिरण पवण यानी साम पवण या शरण वठणु, पनाह वठण जा लफ़्ज़ बि मरवज आहिनि, जंहिंमां लफ़्ज़ सिरणी ठहे थो, जंहिंजो मक़सदु थियो अमानत, पनाह, अजो। इन तरह सिरणी कोट जो मफ़हूम निकितो इहो हंधि जिते पनाह लाइ साम झले वञी, यानी साम वठण वारो कोट। त इंशाअल्लाह उमेद आहे तव्हांखे हीअ तारीख़ ज़रूरु पसंदि आई हूंदी। त वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। काफ़ी दोस्त आहिनि जेके चैनल खे बिल्कुलु ई सब्सक्राइब नथा कनि, सिर्फ़ु वीडियो ॾिसो ई हलिया था वञनि। त उन्हनि सां इहा ई गुज़ारिश आहे त वीडियो ॾिसो, पर उन सां गॾु असांजी बि कुझु सपोर्ट कयो। हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त इंशाअल्लाह मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।